हाणे ख़बर शामिल कंदासीं। बरसात मुतासिर इलाइक़नि मां पाणी नेकाल न थी सघियो आहे, जॾहिं त हज़ारे माण्हू ॿाहिरि जा मुंतज़िर आहिनि। ख़बर अमां ताईं पहुचाईसीं। बरसात मुतासिर इलाइक़नि मां पाणी नेकाल न थी सघियो आहे, हज़ारे माण्हू ॿाहिरि जा मुंतज़िर आहिनि। रोड रस्ता पाणी हेठि अची विया आहिनि, जॾहिं त शहरी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। मुख़्तलिफ़ हंधनि ते शहरनि पाणी नेकाल कराइण लाइ एहतजाज बि कयो आहे। ख़बर अमां ताईं पहुचायूं पिया। बरसात मुतासिर इलाइक़नि मां पाणी नेकाल न थी सघियो आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे ठट्टो खां KTN न्यूज़ जो रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, छा सूरत हाल आहे? जी रोशनी, छठे सॼी सिंध जी छठे ज़िले में भी बरसात जो जेके तबाहकारियूं आहिनि उन जो सिलसिलो अञा ताईं जारी आहे। बरसातूं त रुकिजी वियूं आहिनि, पर हाणे ठठे जे साहिली पट्टी समेत ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॻोठ जेके आहिनि पाणी हेठि आयल आहिनि, जंहिं करे माण्हू जेके आहिनि उन जा अहंज वधी विया आहिनि। जेके गंदो पाणी पीअण जे करे माण्हू बीमारियुनि में मुब्तला थियण लॻा आहिनि। पीअण जे पाणी जो बहिराण शिदत इख्तियार करे वरितो आहे। उन सां गॾोगॾु ठठे जी जेका कची आबादी वारा इलाइक़ा आहिनि उहे अञा ताईं पाणी हेठि आयल आहिनि। ठठे जो मुख़्तियारकार ऑफिस हुजे या उन जा सरकारी बिल्डिंगूं आहिनि उहे अञा ताईं पाणी हेठि आहिनि। उतां बरसाती पाणी नेकाल न थी सघियो आहे, जंहिं सबबि माण्हुनि जी जेका परेशानी उहा वधी रही आहे। ठठे जा शहरी जेके आहिनि, जिते ठठे शहर में पीअण जे पाणी जो बहिराण शिदत इख्तियार करे वरितो आहे, जंहिं करे ठठे जा शहरी सरापा एहतिजाज बणिजी एहतिजाजी कैंप पिणु क़ाइमु करे वरिती आहे। ठठे में जंहिंमें एहतिजाज करे रहिया आहिनि उनजी चवण आहे त हथ वठी पीअण जे पाणी जो बहिराण पैदा कयो पियो वञे। जंहिं पाणी हेठां जे इलाइक़े में पाणी हिकु तरफ़ नेकाल न पियो थिए त ॿिए तरफ़ पाणी जो बहिराण पैदा करे माण्हुनि खे परेशान कयो पियो वञे। बिजली जो बि बहिराण आहे, जंहिं करे फिटे अज़ाब में मुब्तला थी विया आहिनि। बरसाति मुतासिर ऐं बेजारो मददगार पंहिंजे मदद पाण त माण्हू जेके कोस्तानी इलाइक़नि वारा पुराण शुरू करे ॾिनी आहे, पर सरकारी सतह ते अञा ताईं मुतासिर जी का बि सहायता न थी सघी आहे। जी वरी महिरबानी। नाज़िन, ठट्टो खां महबूब बिरोही असांखे तफ़सील ॾिना आहिनि। ख़बर अमां ताईं पहुचाईसीं। बरसात मुतासिर इलाइक़नि मां अञा ताईं पाणी नेकाल न थी सघियो आहे, जंहिं सबबि रहवासी सख़्तु परेशान आहिनि।